मीरपुर माथिले में मारवाड़ी बिरादरी पारां बासर जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। प्रीतम दास, सरजन लाल ऐं ॿियनि दाहींदे चयो त हू 6 वरनि खां जावेद लुंड वटि हारपो कनि पिया, जेको 30,000 व्याज ते वरितल रक़म ते खेनि अजूरो बि नथो ॾे। जेको 30,000 रुपया व्याज ते वरितल रक़म ते खेनि अजूरो बि न पियो ॾे। जावेद लुंड वटि वेठा हुआसीं असां हारपे जे हिसाब ते मज़ूर ग्राहकी कईसीं पे ॿार माना असांखे न ख़र्चो मिले न ॿियो करे असांखे जेके पैसो पा हुजे हिसाब किताब हुजे उहो बस 6 महीने में असांखे पूरो करे व्याज में वरी बकाया कढी खड़ो हुजे। हुन चयो त बासर संदन चौपायो माल ऐं ॿियो सामान पिणु कब्ज़े हेठि रखियो आहे, थाणनि इंसाफ़ कयो वञे। जावेद लुंड उते क़ैद कई बीठो आहे, असांजो माल उते आहे, गऊं आहे, गाबी आहे, 4 बकरियूं आहिनि, असांजो ॿधियूं बीठो आहे, क़ैद कयो असां राति जो ॿार बच्चा लिकी भॼी करे तूं साह कढी बचाए ते पुगांसीं। होॾां बासर जावेद लुंड इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾींदे चयो त सरजण प्रीतम ऐं अशोक कुमार ॾांहुं संदसि 2 लाख रुपया आहिनि, जेकी बहानो करे संदसि सामान खणी विया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।